सोबरा कच पवारन पास मुयाई जिया जेवने मरबली रे अजो सिंध यूनाइटेड पार्टी मलेरजा ही गैरतमंद कारकुन रहवासी ही जगह रोड पे अज पांजी धरती पंजे बेचन पंजे गोथन जी मालकी कर लाए सरापा एहतजाज वचाइन आवरन के सलाम पेश किया दो असी जड़े जड़े असांजी धरती ते काका थिया है तो सिंध जा धरती धड़ी उनजी वोट ॾिनी है ऐं मज़ामत कई है ऐं उहा मज़ामत हमेशा जीअं सुरखरू थी है याद हुजे जॾहिं वनीयत मरो वियो ऐं हिननि धरती धड़ियुनि सरापा एहतजाज थिया ऐं हिननि जुदोजहद कई ऐं जॾहिं हिननि जुदोजहद कई त हिन फतियाद थिया ऐं तव्हांखे शिकस्त नसीब थी। अरे साम्राज्य और सिंध धरती जा दुश्मन तव्हांखे सम्झणु घुरिजे जॾहिं MRD जी तारीख़ू MRD जो उहो दौर हुयो जॾहिं तूं सिंध जी ज़मीनुनि सिंध जे सजावतनि सिंध जे शागिर्दनि ते रहता हुया ऐं हिन धरती धड़ियुनि ऐं हिन नौजवाननि हिन क़ौमी कारकुननि जॾहिं तारीख़ूं हलायूं तोखे शिकस्त नसीब थी। तोखे यादि हुजे जॾहिं सिंध खे विरहाइण जी तूं ॻाल्हि कई जनाबपुर जे नक्शे ते ॾेई करे तोखे यादि हुजे जॾहिं मुहाजिर सूबो चयो तो नक्शा ॾेई करे चढ़ण जी कोशिशि कई हिन धरती धड़ियुनि जुदोजहद कई ऐं उहा जुदोजहद सुरखरू थी ऐं तोखे शिकस्त नसीब थी। अहिड़े रीत ईअं ई जॾहिं आदमशुमारी हुई उनमें भी हिन धरती धड़ियुनि जॾहिं जुदोजहद कई त ही कामयाब थिया। असीं जॾहिं तूं राति जे अंधारे में असीं तोखे यादि था ॾियारियूं जॾहिं तूं राति जे अंधेरे में कारो कानून किथो निज़ाम बणियो हिकिड़नि शहरनि जे अंदरि हिकिड़ो कानून हिकिड़नि शहरनि जे अंदरि ॿियो कानून ऐं हीअ सिंध एक्शन कमेटी ही सिंध बचाव कमेटी जिदोजहद कई ऐं तोखे शिकस्त नसीब थी। असीं जॾहिं तूं बेचनि जे काबिज़ थे ऐं उते सदारती ऑर्डिनेंस मञियो ऐं हुन सदारती ऑर्डिनेंस खे सिंध जे माण्हुनि पंहिंजो जेको रद्द कयो ऐं उनखे